हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सखर में ग़ुलाम मोहम्मद महर अस्पताल जो दौरो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर एमरजेंसी वार्ड जो मुआइनो कयो जॾहिं त एमएस पारां ब्रीफिंग ॾिनी वई। निगरान वॾे वज़ीर एमरजेंसी वार्ड में बिस्तरनि जी खोट ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। एमरजेंसी वार्ड में न ऑक्सीजन ऐं नई मॉनिटर जी सहूलियत आहे, छा इस्तेमाल थी रहियो आहे? निगरान वॾे वज़ीर इहो पुछाणो कयो। निगरान वॾे वज़ीर फर्ज़नि में कोताही करण ते एमएस इल्ताफ़ ऐवान खे मुअत्तल करे छॾियो, जॾहिं त निगरान वॾे वज़ीर इंस्पेक्शन न करण ते डीजी डॉक्टर इरशाद मेमण ते बि सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सखर में ग़ुलाम मोहम्मद महर अस्पताल जो दौरो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर एमरजेंसी वार्ड जो मुआइनो कयो। एमएस पारां निगरान वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। निगरान वॾे वज़ीर एमरजेंसी वार्ड में बिस्तरनि जी खोट ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद चन्ना। जी शाहिद। बिल्कुल निगरान वॾो वज़ीर सिविल अस्पताल जो दौरो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर ग़ुलाम मोहम्मद महर सिविल अस्पताल सखर जो ओचितो दौरो करे निगरान वॾे वज़ीर सिंध हादसे वारे वार्ड जो पिणु मुआइनो कयो। निगरान वॾे वज़ीर खे सिविल अस्पताल सखर जे मेटीरियल प्रोसीडर इंसाफ़ अवान पारां ब्रीफिंग ॾिनी। निगरान वॾो वज़ीर हादसे वारे वार्डनि में बिस्तरनि जी घटाई ते कावड़ जो इज़हार कयो। इमरजेंसी में रुगो बिस्तरो हुजणु काफ़ी न आहे। निगरान वॾे वज़ीर सिंध पारां एमएस खे मुखातिब चयो त ऑक्सीजन जी सहूलियत जे अस्पताल में मौजूदु कोन्हे। एमरजेंसी लिफ्ट ॾेखारियो, कहिड़ो सामान ॾिनो वियो ऐं छा इस्तेमालु सामान जेको आहे उहो अस्पताल जे अंदरि थी रहियो आहे। जॾहिं त निगरान वॾो वज़ीर इंस्पेक्शन न करण ते डीजी डॉक्टर इरशाद मेमण ते बि सख़्त कावड़ जो इज़हार कयो। वॾे वज़ीर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल ग़ुलाम मोहम्मद महर खे चयो त अव्हां जो कमु अस्पताल जे निगरान करणु आहे, पर तव्हां मॉनिटरिंग न करे रहिया आहियो। अस्पताल में का बि इंट्री मौजूदु न आहे। एमरजेंसी में मर्द ऐं औरत मरीज़नि खे हिक ई वार्ड में गॾु रखण ते बि सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर अस्पताल जे यूरोलॉजी वार्ड जो दौरो कयो। सिविल अस्पताल सखर में 27 डॉक्टर ऐं 45 वार्ड आहिनि। निगरान वॾे वज़ीर खे जेका आहे उहा आगाही ॾिनी वई आहे। निगरान वज़ीर खे ॿुधायो वियो त अस्पताल जो कुल स्टाफ 976 आहे, पर अमले जो तादाद 425 आहे। निगरान वॾे वज़ीर एमएस खां पुछियो त छा अव्हां कॾहिं स्टाफ जी ज़रूरत पूरी करण लाइ सिंध सरकार खे लिखियो? निगरान वॾे वज़ीर सिंध ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज जे गुज़िरियल 5 सालनि जी फॉरेंसिक ऑडिट जो हुकुम पिणु ॾिनो आहे। अस्पताल जी फॉरेंसिक ऑडिट एंटी करप्शन कंदी। सिंध जे वॾे वज़ीर हुकुम ॾिनो आहे। महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।